छा वाक़ई अमरीका ईरान सां ॻाल्हियूं करणु चाहे थो या इहो सिर्फ़ आलमी दॿाउ जो नतीजो आहे? ईरानी परॾेही वज़ीर अब्बास इराग़ची दावा कई आहे त अमरीका पंहिंजा मक़सद हासिल करण में नाकाम रहियो, जंहिं सबबि अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप पाण ॻाल्हियुनि जी दरख़्वास्त कई आहे, जॾहिं त ईरान हिन पेशकश ते ग़ौर करे रहियो आहे। हीउ बयानु परॾेही वज़ीर अब्बास इराग़चीअ जी रूसी सदर व्लादिमीर पुतिन सां मुलाक़ात खां पोइ साम्हूं आयो आहे, जंहिं में ईरान लाइ हिमायत जो इशारो अमरीका ऐं ईरान विच में सालिसीअ जी पेशकश पिणु कई वई आहे। ॿिए पासे अमरीकी परॾेही वज़ीर मार्को रूबियो चयो आहे त ईरानी ॻाल्हियुनि जी डील लाइ संजीदा आहिनि, पर ईरान जे अंदरूनी क़यादत ई हिन अमल में रुकावट बणियल आहे। बरतानवी मीडिया मूजिबि ईरान पंहिंजूं नयूं तजवीज़ूं पाकिस्तान ज़रिए अमरीका ताईं पहुचायूं आहिनि, जिन में जंगबंदी, मुस्तक़िल सीज़ फायर ऐं सभ खां अहम आबनाए हुर्मज़ खे खोलण जी पेशकश शामिल आहे। बहरहाल, ईरान वाज़ह कयो आहे त इहे सभु शर्त अमरीकी पाबंदियुनि ख़त्म थियण सां ई लाॻापियल आहिनि ऐं इन खां पोइ ई एटमी प्रोग्राम ते ॻाल्हियूं मुमकिन थींदियूं। वाशिंगटन मां ईंदड़ ख़बरुनि परॾेही ज़रियनि मूजिबि सदर ट्रंप ईरान जी इन्हनि नयुनि तजवीज़ुनि खां मुतमिन नज़र अचे थो। अमरीकी क़यादत जो चवणु आहे त ईरान पंहिंजे एटमी प्रोग्राम बाबति को बि वाज़ह मौक़िफ़ पेश न कयो आहे, जंहिं सबबि ख़दशा बरक़रार आहिनि। सदर डोनाल्ड ट्रंप इहो बि चयो आहे त जेसीताईं ईरान पंहिंजे एटमी प्रोग्राम ख़त्म नथो करे, तेसीताईं ॻाल्हियूं बेमायना आहिनि। हुन चयो त ईरान चाहे त सिधो राब्तो करे सघे थो ऐं संदनि फ़ोन लाइन महफ़ूज़ आहे। रिपोर्टुनि मूजिबि ईरान जी पेशकश में एटमी मामले ते आर्ज़ी तौरु मुलतवी करण जी ॻाल्हि कई वई आहे, जॾहिं त अमरीका चाहे थो त इहो ई मामिलो सभ खां पहिरीं हल कयो वञे। इहे बुनियादी इख़्तिलाफ़ हिन सॼे तकरार खे वधीक पेचीदा बणाए रहिया आहिनि। बैनुल अक़वामी मीडिया CNN ऐं न्यूयॉर्क टाइम्स मूजिबि सदर डोनाल्ड ट्रंप हिन तजवीज़ खे क़बूल करण लाइ तयारु नज़र अची रहियो आहे, छो त अमरीकी इख़्तियारनि खे ख़दशो आहे त जेकॾहिं ईरान ते दॿाउ घटायो वियो त अमरीका पंहिंजी वॾी सिफ़ारती बरतरी विञाए सघे थो।